नवाब शाह जी कायदेआम यूनिवर्सिटी जा मुलाज़िम आहिनि उहे सरापा एहतजाज बणनि उन्हनि अलामती बुख हड़ताल जेका आहे उहा नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां कई आहे। अचो त साणनि ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जा छा मुतालबा आहिनि। कायदेआम यूनिवर्सिटी में डॉक्टर सलीम रज़ा समो जॾहिं खां वाइस चांसलर थी आयो आहे असां सां माटेली मां वारो सलूक कयो थो वञे नंढनि मुलाज़िमनि सां, जॾहिं त ही पंहिंजनि खे नवाज़ण में पूरो आहे पर असांखे ॾियण जे लाइ हिन वटि को बि हक़ कोन्हे को। पंहिंजनि भाइरनि खे पंहिंजे मनपसंदि जेके बि हिन जा सेक्शनल हेड आहिनि सीनियरनि खे हटाए जूनियरनि खे अॻियां कयो थो वञे। जेके हक़दार आहे उन्हनि खे हक़ नथो मिले ऐं जूनियरनि खे पंहिंजा मनपसंदि प्रमोशन ॾिए थो पियो। उहे ई माण्हू असांजे एम्प्लॉइज़ खे अॼु जेके हिते असां एहतिजाज ते वेठा आहियूं असांजे पोरियतनि खे थ्रेड्स ॾिए थो पियो, नौकरियुनि मां कढण ई थो करे पियो। असांजा मुतालबा 12 महीना पुराणा उहे ई साॻिया जॾहिं असां हिते प्रेस क्लब ते वेठा हुआसीं उहे ई साॻिया आहिनि, अॼु बि उहे ई उते रहिया पिया आहिनि। लैब डेमॉन्स्ट्रेटरनि जा ऑर्डर आहे, असांजा लैब सुपरवाइज़रनि जा ऑर्डर जेके 12 महीना पहिरीं DPC में थी चुका आहिनि पर अॼु बि असांखे उहे ऑर्डर नथा ॾिना वञनि पिया। असांजा बरतरफ़ मुलाज़िम कुझु कया अथसि उन्हनि बरतरफ़ मुलाज़िमनि खे असांजनि खे बहाल नथो कयो वञे पियो। असांजी लाड़काणे जी पघार आहे जेका 1.5 महीने खां बंदि आहे उहा कोन थो ॾिए पियो। असांजे लाड़काणे नवाब शाह खे जेका पघार पोएं दफ़े ॾिनी हुई उहा कटौती करे ॾिनई, जेका 75% पघार हली पर उन खां पोइ वरी 25% पघार हली जेको नाजाइज़ इस्तेमालु करे थो पियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।